अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। जमायत इस्लामी पाकिस्तान के अमीर मौलाना सिराजुल हक चयो आहे त सिंध बाबुल इस्लाम आहे, सिंध सूफ़िन की सरजमीन रही है। सिंध हज़ारे बुजुर्गन आलमन ऐं सूफ़िन के जन्म दिनो आहे। हू दरगाह पीर ज़ाकिरी सकरन में सैयद मोहम्मद मुनीर शाह वट मीडिया से ॻाल्हाए रहियो हो। हुन चयो त असीं खुशनसीब आहियूं जो उन धरती की साराह करे रहिया आहियूं जिते इस्लाम की पखेड़ थी, पर नाइल हुक्मराननि जे ग़लत तिर्ज़ हुक्मरानी ऐं इस्लाम मुखालिफ़ पॉलिसियुनि सबब सिंध में उहा प्रचार न रही है जेका हुअणु घुरिजे। उन करे सिंध के माज़ीअ जियां दीन सां चाह वारे पैगाम ऐं ख़्वाहिश के खणी सैयद मोहम्मद मुनीर शाह जिन वटि पहुता आहियूं, छाकाणि जो असीं सम्झूं था त सिंध समेत पाकिस्तान के दरगाहनि, खानकाहनि ऐं आस्थाननि सां लखें अक़ीदतमंद अवाम जो लाॻापो आहे। जेकॾहिं दरगाह जा गादी नशी निज़ाम मुस्तफ़ा आणण में कोशिश कंदा त असांखे पक आहे त मुल्क में नबी मेहरबान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो कानून अमली तौर नाफ़िज़ थींदो, उन में ही मुल्क ऐं क़ौम जी भलाई आहे। हुन वधीक चयो त हींअर ताईं मुल्क ते करप्ट ऐं नादान हुक्मरान समेत जर्नैल भी मुल्क ते हुकूमत कई आहे, पर को हड़ हासिल न थियो आहे।